हेलो दोस्तों, उम्मीद है सब खैरियत हूंदा। दोस्तों अॼु असां चैप्टर 1 जो जेको हिसो जीम बयानु कंदासीं, हिसो अलिफ ऐं बे। हिन कहाणी जो गामू सचार जे चैप्टर 1 जो असां बयानु करे चुका आहियूं। हाणे इन खे असां हिसो जीम करे थोरो अॻिते पढ़ंदासीं। सो वीडियो शुरू था कयूं। गामू दिलि में इहा रथ रिथी बाक़ी हिकिड़ो उठ वठी मोटी आयो। उनखां अॻु बिशारत ख़ान वज़ीर उठ जे हियां खणी वञी नवाब साहब जे अॻियां रखियो ऐं ॿुधायंसि त साईं जन जे सवारी वारो उठ अॼु गामण ख़ान कुए छॾियो आहे। हीउ उन उठ जो हियां आहे। शाम जो गामू बाक़ी हिकिड़ो उठ ॿधी सिधो नवाब साहब जे कचहरी में आयो। नवाब साहब पुछियसि त गामण ख़ान कीअं उठनि खे खाई ड्रव कयो। गामू हथ ॿधी अर्ज़ु कयो त साईं हिकिड़ो उठ मूं कुही छॾियो। नवाब साहब हैरान थी पुछियसि त छो? तंहिं ते हिन समूरी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं चयईं त छोकिरी हुई तमामु सुहिणी, तंहिं करे मूं बि हेकारे मजबूर करे विधो। हाणे मूंखां ख़ता थियणी हुई सा थी। वधीक साईं जन मालिक आहिनि ऐं बराबरि ॾोहारी आहियां। वज़ीर ज़ादी जो को बि ॾोह कोन्हे। सज़ा जेको ॾियो तंहिं लाइ आउं हाज़िर आहियां। नवाब साहब ॻाल्हि ॿुधी यकदमि उथी गामू खे भाकुर पातो ऐं चयईं त गामण ख़ान, तुंहिंजे सच ॻाल्हाइण ते मूंखे एतिरी ख़ुशी थी आहे जो जेकॾहिं उठनि जो सॼो गलो कुही छॾीं त बि परवाह नाहे। पोइ नवाब साहब बिशारत ख़ान खे चयो त ॾिठई, मूं अॻे चयो हो त गामण ख़ान मरण क़बूल ईंदो पर कूड़ असल न ॻाल्हाईंदो। हाणे तुंहिंजे धीउ गामूअ सां अंजाम करे आई आहे, तंहिं करे जल्दी उहो संग हिन खे ॾे। वज़ीर भरी कचहरी में उहा ॻाल्हि ॿुधी अंदर में सड़ी पची वियो। लाचार नवाब साहब जे हुकुम मूजिबि धीअ जो संग ॾियणो पियसि। जीअं जीअं वज़ीर गामू जे ख़िलाफ़ घाट घड़ींदो रहियो, तीअं तीअं नवाब साहब जो हिन जे मथां वधीक राज़ थींदो वियो। आख़िरकार वज़ीर पको इरादो कयो त कंहिं बि तरह गामू खे कूड़ो साबित करणो आहे। आख़िर हिकिड़ी रथ रिथी नवाब साहब खे चयईं त साईं, कचहरी में सभिनी खे हुकुम थिए त वारीअ सां सभु को न को नकुल ज़रूरु ॿुधाए। गामू खे बि चइजे त उहो बि को नकुल ॿुधाए। नवाब साहब चयो त बेशक ईअं थियण खे खपे। कचहरी में आखाणी ॿुधाइण बि कचहरी जी नज़ाकत आहे। सभिनी कचहरी वारनि खे हुकुम थियो त वारी वारी ते नंढियूं वॾियूं आखाणियूं ॿुधाईंदा विया। पछाड़ीअ जो वार गामूअ ते आयो ऐं खेसि हुकुम थियो त को नकुल ॿुधा। दरअसल वज़ीर जो ख़्यालु हो त गामू बि ज़रूरु का नकुल ॿुधाईंदो। कूड़ खां सवाइ आखाणी ठहंदी कान, पाण ई कूड़ो साबित थींदो। पर गामू अॻे ई इहा ॻाल्हि सम्झी वियो हो। तंहिं नवाब साहब जे हुकुम ते हिन तरह किसो शुरू कयो। हिकिड़े हंधि अकुलमंद बादशाह पंहिंजे ध्यान वज़ीर लियाकत राणीअ, मुरोवत बानीअ, कुर्ब कोठावाल ऐं दानाव लश्कर सां रहंदो हो। अकुल बादशाह खे पुट जाओ नालो रखियांसि इश्क। ऐं इश्क शहज़ादो जॾहिं वॾो थियो तॾहिं ध्यान वज़ीर चयो हिन खे पढ़ाइजे, वजूद जे कोट में रहाइजे ऐं कुर्ब जे काज़ी, मोहबत जे मुला संदसि उस्ताद मुक़ररु कजनि। हिन जी ख़िदमत में सिहत ऐं राहत ॿ बानियूं ऐं नियाज़ नौकर पिणु ॾिना वञनि। इश्क शहज़ादो जॾहिं पढ़ी क़ाबिल थियो तॾहिं कुर्ब जे काज़ी ऐं मोहबत जे मुला बादशाह खे चयो त शहज़ादे जो इम्तिहान वठो। बादशाह इम्तिहान वरितो, जंहिंमें शहज़ादो पास थियो। पोइ ध्यान वज़ीर सां सलाह कयईं त हाणे हिन खे कंहिं मुल्क जे हुकूमत ॾिजे त बादशाही जो कमु सिखे। वज़ीर हिन खे तवजह जे कोट जे नवाबे ॾियण जी रिथ ॿुधाई। बादशाह क़बूल कयो। तौबह जे कोट में ठहणो, राज पुॼणो, महाजन खसो ज़मींदार ऐं शैतान सुखी रहंदा हुआ।
मुखी रहंदा हुआ। तिन जो इश्क शहज़ादे जे अचण जी ख़बर ॿुधी तॾहिं सलाह कयूं त अॻु अकुल बादशाह हो, पर हींअर इश्क बादशाह थियो आहे। तंहिं करे छो न सभई शहर छॾे हलिया वञूं त इश्क बादशाह शहर ख़ाली ॾिसी पाणई वापसि हलियो वेंदो। इश्क बादशाह खे तमा जो ताज़ी, लालच जो लगाम, रहाण जो रकीब, थाहीनर जा थड़ा, उलट पुलट जे अंधारी, हैरत जो हनो ऐं चालाकीअ जो चाॿक ॾिनऊं। ही उन ते सवार थी नज़र वज़ीर ऐं ज़ालिम कोटवाल साण करे अची तौबा जे कोट में पहुतो। छा ॾिसे त का बि रुसाई थियल कान्हे। नज़र वज़ीर खां पुछियईं त हिन जो सबबु छा आहे। वज़ीर चयो त हिते ज़ारंदड़ तुंहिंजे अचण में नाराज़ आहिनि, जंहिं करे ईअं थियो आहे। इश्क बादशाह वज़ीर खे चयो त पोइ हिते मोटी हलूं ऐं बाबे खां कंहिं ॿिए मुल्क जी हुकूमत वठूं। ज़ुल्म कोटवाल चयो त साईं, आउं माण्हुनि खे वठी थो अचां, पहिरियां उन्हनि खां अहवाल पुछूं, पोइ भली वापसि हलो। बादशाह उहा ॻाल्हि क़बूल कई। ज़ुल्म कोटवाल मारे कुटे सभिनी माण्हुनि खे आणे इश्क बादशाह जे अॻियां हाज़ुर कयो। जंहिं खरखसी ज़मींदार ऐं शैतान मुखिया खां पुछियो त अमीं कहिड़े सबब खां शहर छॾे विया आहियो। हिननि जवाबु ॾिनो त बादशाह, तूं जे असां खां प्रेम रस जो प्यालो ऐं आप हयात घुरीं त उहो असीं किथां आणे ॾींदासूं। इश्क बादशाह उहो ॿुधी हुकुम कयो त उहो प्रेम रस जो प्यालो ऐं आब हयात हिकदमि आणे ॾियो। सभिनी माण्हुनि जवाबु ॾिनो त उहो असीं आणे कोन सघंदासूं। बादशाह पुछियो त भला उहो किथां ईंदो ऐं उन जो ॾस पतो ॿुधायो। हिननि चयो त ओलह तरफ़ वहदत जो दरिया आहे, उन जे परिएं भर दिल बादशाह जी हुकूमत आहे। उन जे धीउ हुसन अफरोज़ वटि प्रेम जो रस जो प्यालो ऐं आबियात आहे। इश्क बादशाह नज़र वज़ीर खे समूरे ख़बरचार वठी अचण जो हुकुम कयो। हिकिड़े ॾींहुं इश्क बादशाह महलात में वेठो हो त दरवाज़ो खड़कियो। बादशाह पुछियो त केरु आहे। जवाबु मिलियो त नफ़्स बादशाह तव्हां जो मुलाक़ात लाइ आयो आहे ऐं साणसि शैतान वज़ीर, हरामी कोटवाल, लॼाई राणी, हरकत बानी ऐं बदमाश लश्कर बि आहे। इश्क बादशाह हिन खे अंदरि घुरायो। हिननि पाण में गॾिजी हाल अहिवाल कया। इश्क बादशाह खांसि प्रेम रस जे प्याले ऐं आब हयात जो ॾस पुछियो ऐं चयईंसि त मूं पंहिंजो वज़ीर बि ओॾां ख़बर लहण लाइ मोकिलियो आहे। नफ़्स बादशाह चयसि त प्रेम रस जो प्यालो ऐं आब हयात हथ अचणु सवलो कमु न आहे। मूं सां गॾिजी हल त आउं तोखे ओॾां वठी हलां। चरियाई जो चारो ॾेई सुञाई जी सिड़क वठी अॻिते हलंदासीं त ॿियाई जी ॿेड़ी ईंदी, जंहिं ते चढ़ी दरिया जे ॿिए भर दिल बादशाह जे मुल्क में हलंदासूं, जंहिं जे शहर में पावर जे पुलिस खे भांवर जूं बंदूकूं हूंदियूं। आउं तोखे ॾुखनि जे ॾाकण रखी कमालियत जे कोट ते चाढ़े छॾींदसि। पोइ तूं कुर्ब जे कंगरनि में पटको ॿधी हेठि लही वञिजां। उते हुसन अफरोज़ वटि ॿ बानियूं आहिनि, हिकिड़ी निंड ऐं ॿी गुफ़लत। आराम ऐं करार ॿ नौकर हूंदा। तूं प्रेम रस जो प्यालो ऐं आब हयात पी हलियो अचिजांइ त पोइ मोटी ईंदासूं। इहा सलाह बीहारियाऊं त ओचितो वरी दर खड़कियो। इश्क बादशाह पुछियो त केरु आहे। चयऊं त फ़सादे बादशाह, नुक़सान वज़ीर, झॻड़ो कोटवाल, जुदाई राणी, कुलफ़त बानी ऐं हुल लश्कर समेत मुलाक़ात लाइ आयो आहे। इश्क बादशाह नौकरनि खे हुकुम कयो त अंदरि आणियोसि। फ़साद बादशाह सां हाल अहिवाल कयईं ऐं चयईं त आउं नफ़्स बादशाह सां गॾिजी प्रेम रस जो प्यालो ऐं आब हयात पीअण वञां थो। फ़साद बादशाह चयसि त तूं
नाहक नफ़्स सां गॾिजी वञी थो। तूं मूंसां गॾिजी हल त आऊं लड़ाई करे बि उतां जे बादशाही बि तोखे वठी ॾियां ऐं प्रेम रस जो प्यालो ऐं आब हयात बि पियारियईं। उहो ॿुधी इश्क बादशाह साणसि पके रथ बीहारी ऐं अञा थोरे वीरमी कीन गुज़री त वरी दर ते ठक ठक थी। इश्क बादशाह पुछियो त केरु आहे? जवाब मिलियसि त शान बादशाह आयो आहे। साणसि मानू वज़ीर कुर्ब कोटवाल गुण राणी मरवत बानी ऐं हयाओ लश्कर बि आहे। बादशाह चयो त अंदरि आणियोसि। शान बादशाह अंदरि आयो ऐं पाण में हाल अहिवाल कयऊं। शान बादशाह चयसि त ख़बरदार मतां उन्हनि फ़सादनि जे चवण ते ओॾां वञी जेको तोखे ॿियाई जे ॿेड़ी ते चाढ़ींदो सो कीअं पार पुॼाईंदो। उते तोखे चोर करे खणी ॿधनि त उहा तुंहिंजी बेइज़ती आहे। तंहिं करे सलाह इहा आहे त जसीन नज़र वज़ीर मोटी अचे तेसीं सब्र कर त वधीक सलाह पोइ बीहारींदासीं। अञा थोरी देरि मस गुज़री त वरी दरवाज़े ते आवाज़ थियो। बादशाह पुछियो त केरु आहे? जवाब मिलियसि त दर बादशाह आहे। साणसि गम वज़ीर फराक कोटवाल गणती राणी जोरी बानी ऐं सौदाओ लश्कर बि आहे। मुलाक़ात लाइ आयो आहे। इश्क बादशाह खेसि अंदरि घुरायो। बादशाह जे नज़र दर्द ते पई त यकदमि रोई ॾिनई। आई जा निंड बानीअ साह यकदमि बादशाह खे वठी वई। होॾां नज़र वज़ीर वहदत जे दरिया ते पहुतो जिते बाज जी ॿेड़ी मोहबत सां मलाह वीचार जी वंज रम्ज़ जूं रसियूं सिक जा सड़ ऐं ड्रम जूं बरकियूं ॾिनई। मोहबत जे मलाहनि खे चयईं त बाज जी ॿेड़ी ते बादशाह चढ़ंदा आहिनि तोखे न चाढ़ींदासीं। अॻियां ॿियो पतण उते वञ। नज़र वज़ीर ॿिए पतण ते वियो। उते ॿियाई जी ॿेड़ी ते मुसीबत जा मलाह वसोलनि जा वंज साड़ जा सड़ ऐं बहस जूं बरकियूं ॾिनई। उन्हीअ खे चयईं त मूंखे हिन भर टिपायो। मुसीबत जे मलाहनि चयो त असां ॿियाई जे ॿेड़ी ते कॾहिं बि माण्हू न टिपायो आहे। जेको बि ॿियाई जी ॿेड़ी ते चढ़ियो सो ॿुॾो। तंहिं करे तूं वरी बि बाज जी ॿेड़ी ते पहुच त उहा तोखे पार उकारे छॾींदी। नज़र वज़ीर मोटी उन्हीअ पतण ते आयो ऐं अची मिनतूं कयईं। मोहबत जे मलाहनि चयसि त तूं तोकियल जो तिरहो ॿधी वहदत जे दरिया में घिड़ी पओ त उहो तोखे उकारे पार वठी वेंदो। नज़र वज़ीर तोकल जो तिरहो ॿधी वहदत जे दरिया में घिड़ी पियो त कुझु वक़्त खां पोइ हिन ॿिए भर वञी पहुतो। अॻियां हिकिड़ो माण्हू बीठो हो। उन खां पुछियईं त हीउ शहरु कहिड़ो आहे? हुन जवाब ॾिनसि त हीउ शौक़ जो शहरु आहे। हिते दिलि जा बादशाह जे हुकूमत आहे। उन खां पुछियईं त भला शहर में अंदरि किथां वञिबो? हिन जवाब ॾिनसि त विसवास घटीअ वठी बरह जे बाज़ार में वञी पओ। उतां दिलेरी जो दरवाज़ो ठहियलु आहे सो लंघी अंदरि वञिजांइ। अॻियां वरी कमालियत जो कोट अथई जंहिंखे कुर्ब जा कंगरा बि आहिनि। दरवाज़े ते पावर जे पुलिस बीठी आहे। उन्हनि खे बांवर जूं बंदूकूं आहिनि ऐं तकरार जूं तोबूं बि वटनि आहिनि। सो दोस्तो हीउ किसो अॼु ताईं रखूं था बाक़ायो। बाक़ी दोस्तो तक़रीबन मां तव्हांखे टोटल किसो बाक़ी दोस्तो हिकिड़ो वीडियो ठहंदो इन चैप्टर जो बाक़ी हिकिड़ो पार्ट ठहंदो जेको इनशाला मां तव्हांखे नेक्स्ट वीडियो में ॿुधाईंदुसि। दोस्तो जेकॾहिं तव्हां हिन जा जेको पहिरियों ऐं ॿियों पार्ट नाहे ॾिठो त मां उन्हनि जा लिंक बि डिस्क्रिप्शन में ॾेई थो छॾियां। तव्हां उन्हनि ते क्लिक करे उहे बि ॾिसी था सघो। त दोस्तो
वीडियो ॾिसण लाइ महिरबानी ऐं इन कहाणी खे पूरी ॿुधण लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कयो।